बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। दोस्तों तव्हां ॾिसो पिया घोटकी न्यूज़। अॼु असां सां गॾु आहे साबिक़ डिस्ट्रिक्ट ज़िला घोटकी काउंसलर मैडम यास्मीन ताहिरा चन्ना साहब। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मैडम साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हां जेको डिस्ट्रिक्ट काउंसलर हुयो उन टाइम ते केतिरी तव्हां वटि बजट हुई ऐं केतिरा तव्हां तरक़ियाती कम कराया, ऐं हाणे वारा चवनि था त जेका बजट आहे उहा बिल्कुलु जेको आहे कुझु बि नथी बचे, ऐं उहे चवनि था त असां वटि पैसो बि न आहे त असां छा कमु करायूं, ऐं तव्हां पंहिंजे हवाले सां ॿुधाइजो। अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां चयो ते बजट जे हवाले सां हाणे चवनि था, असां 2016 में डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर थी मां आई घोटकी ते। असां जॾहिं आया हुआसीं त असांजी जेकी बजट में पेमेंट पई हुई उहा असांजी सिर्फ़ु 500 हुई। असां 500 खां स्टार्ट करे 2021 ताईं ई असां 1 अरब खां बि मथे बजट करे विया हुआसीं, जंहिंमें असां स्कीमूं असांजी स्कीमनि में आरो प्लांट बि हुया, असां टफ्टाइल जा बि कमु करायासीं। असां जेको आहे इनमें इहे औरतुनि लाइ, असां औरत थी मां डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर आहिनि, औरतुनि लाइ मुंहिंजो मेन मक़सदु हो त औरतुनि लाइ कोई भलाई जा कमु कयूं। इन में 1000 खां मथे असां सिलाई मशीनियूं औरतुनि में विरायूंसीं, ऐं असां औरतुनि में उते काफ़ी औरतुनि जो अहिड़ा हुयूं जेके अपाहज हुयूं या अहिड़े ज़िले पूरे मूं असां हीअं न त पंहिंजी यूसी त मां बीठी पंहिंजी यूसी लाइ कमु कयो, असां बाक़ाइदा ज़िले ते कमु कयोसीं। उनमें असां ज़िले जे तरफ़ों का अहिड़ियूं अपाहज औरतां ॾिठियूं हुयूं जंहिंजो गुज़र ज़फ़र कोन हुओ। असां पंहिंजे चेयरमैन साहिब खे चई उन्हनि लाइ घर में नंढड़ी नंढड़ी शॉप तौर ते उन्हनि खे दुकानूं खोली ॾिनियूंसीं ताकी उहे मंगण खां बहितर आहे उहो पंहिंजो कारोबार स्टार्ट करें। पर मूंखे अफ़सोस इहो आहे त अॼु जा जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल ते लेडीज़ या जेका जेंट्स मेंबर आया आहिनि उहे अलाए छा था करनि, 6 महीना थी विया आहिनि इन्हनि खे आए, पर इन्हनि में असां का अहिड़ी एक्टिविटीज़ न आहे ॾिठी। ऐं इहे चवनि था त बजट न आहे। बजट जॾहिं को डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर या चेयरमैन थिए थो तॾहिं को बजट स्टार्ट थी वञे थी। हाणे इन्हनि में का बि इन्हनि जा इजलास थिया आहिनि, असां उहे इजलास लाइव बि ॾिठा आहिनि। इन्हनि में का बि अहिड़ो मेंबर या मेंबरियाणी न आहे जंहिं पंहिंजे यूसी या पंहिंजे ज़िले जे हवाले से ग़रीबनि लाइ कोई आवाज़ु उथारी हुजे। सिर्फ़ु अचनि जा इजलास के हली वञनि था। असां इन्हनि खे इहो चवणु चाहींदी मां चेयरमैन साहिबु सरदार बुंगल ख़ान खे हिन मीडिया जे तरफ़ूं इहो चवंदासीं त औरतूं जेकियूं तव्हां मेंबर खयूं आहिनि उन अहिड़ियूं खयूं जंहिंमें कुझु सुजाॻ ते हुजे। उहो वीचारियूं अहिड़ियूं तव्हां पौज खणंदा आहियो जेके वेठियूं, उन्हनि खे का ख़बर बि न आहे हूंदी, उन्हनि खे इहे बि ख़बर न हूंदी बजट छा आहे, असेंबली में अचूं त छा लाइ अचूं था, छा कमु आहे। त ख़ुदा अहिड़ियूं मां इहे औरत थी चवां थी त अहिड़ियूं तव्हां खणो जेकियूं जिन खे का सुञाण बि हुजे, का ॼाण बि हुजे। पहिरियों मूंखे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट हाणे तव्हां मूं कंहिं बि सरदार वॾेरे न ॾिनी, छो त मां ॻाल्हाईंदी आहियां। तव्हां सरदार वॾेरनि खे गूंगी खपे, औरत गूंगा आहियूं कोन, त मां चवां थी चलो असां न आहियूं त हाणे तव्हां को अहिड़ियूं लेडीज़ जेकी तव्हांजियूं आहिनि उन्हनि खे सुजाॻ ॾियो, उन्हनि खे कुझु चयो त उहो बि कुझु ॻोठनि जी भलाई लाइ कमु कयनि। छो जो हाणे वरी बजटां ईअं ग़ाइब थी वेंदियूं, आवाम समाज में औरतूं या जेका ग़रीब आहिनि उन्हनि लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल में मूंखे नज़रे थो त का अहिड़ो कमु न आहे, का अहिड़ी रिलीफ उन्हनि खे न आहे ॾिनी वई आवाम खे। त इहो ई मां चवंदी त बजट आहे, छो न आहे, बजट आहे। बजट ठहंदी आहे, हर हिसाब सां ठहंदी आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल जी बाक़ाइदा प्रॉपर्टी आहे जंहिं ते उहे बजट ठहंदियूं आहिनि। फैक्ट्रियुनि में उन्हनि खे बजट मिले थी, पर उहा वञे अलाए किथे थी। मेंबर बि सुता पिया आहिनि, मेंबरियाणियूं बि सुतियूं पियूं आहिनि, का बि अहिड़ो न आहे जेको आवाज़ु उथारे अवाम लाइ। असां न चवंदा अवाम ग़रीब लाइ, उन्हनि जो बि हक़ु आहे। पूरी घोटकी ज़िले जी अवाम जो हक़ु आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल ते, त उन्हनि जो हक़ु उन्हनि खे ख़ुदा ॾिनो वञे कंहिं बि सूरत में। उन्हनि जो जेको आहे अॼुकल्ह जा हालात आहिनि, अगरि डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर या चेयरमैन साहिब करे त घोटकी जी बजट मूं उन अवाम खे काफ़ी रिलीफ मिली सघे थो, पर मिलण में आहे कोन। डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर या मेंबरियाणियूं बि उन ॻाल्हि खां गाफ़िल आहिनि। त मां इहो ई चवंदी त ख़ुदा कंहिं अवाम लाइ कुझु कमु कयो। अगरि सियासत में आया आहियो, मेंबर थी आया आहियो त आवाज़ु उथारो अवाम लाइ। महिरबानी। तव्हां पंहिंजे 4 सालनि में केतिरा पैसा ख़र्च कया? असांजी पंहिंजी जेकी हुई असांजी बजट, उन में असां जेको असांखे बजट तौरु मिलंदो हो, करोड़ ताईं असांखे बजट थी विया हुया। असांखे स्कीमूं मिलियूं हुयूं जंहिंमें असां आरो प्लांट जेको 1-1 करोड़ जो हुयो उहे असां 2-3 मंज़ूर करवायासीं। असां पंहिंजूं जेको आहे टफ टाइल्स हुयूं या
ड्रेनेज सिस्टम हुयो उहो पंहिंजे ॻोठनि में करायोसीं। सिलाई मशीनियूं 1000 तक मां विरहायूं, उहे बि बिना कंहिं मफ़ाद जे या बाक़ाइदा औरतुनि में। ऐं मां त इहो कयो हुयो, बाक़ाइदा सर्वे कयो हुयो, केरु माण्हू फार्म भराया विया हुआ, बाक़ाइदा उन्हनि जी सर्वे कईसीं, उन्हनि जी लिस्टियूं कयूंसीं। जॾहिं असां मशीनियूं विरहायूं, अगरि उन्हनि जूं असांजूं बाक़ाइदा क्लिप ठहियल आहिनि, अगरि ॾिठो वञे त असां उन्हनि में जेके लेडीज़ खे ॾिनियूंसीं उन्हनि जूं बाक़ाइदा NAC उन्हनि मायुनि जे हथ में ओरिजिनल हुया। ईअं कोन हुयो जो नाला लिस्टियूं हिकिड़ियूं भरियूंसीं खणी ॿिया वञा, बाक़ाइदा नाले सां वेरिफिकेशन करे उन्हनि खे असां हक़ु ॾिनो हुयोसीं। हाणे असांखे उहो कमु किथे बि नज़र कोन्हे ईंदो पियो। न टाइम ते तव्हां घणा मेंबर आहियो डिस्ट्रिक्ट ते? असां डिस्ट्रिक्ट ते जेको आहे 100 मेंबर हुयासीं, जंहिंमें 22 लेडीज़ हुयासीं और हर पार्टी जे तरफ़ूं हुया, पर कमु कयोसीं। ऐं उन्हनि में इहो आहे त न आहे त असां इहो कॾहिं रखियो बि कोन हो, न ई असांजे चेयरमैन साहिबु सरदार हाजी खां इहो फ़र्क़ु रखियो हुयो त बाबा हे कंहिं पार्टी सां तालुक़ु रखे थो या छा। असां गॾु थी उते जॾहिं इजलास में वेठा हुआसीं, गॾु थी असां चवंदा हुआसीं त अचो हे असेंबली आहे अवाम जी घोटकी जी, गॾु थी सभु कमु कयूं, सभु पंहिंजा मसला मसाइल ॿुधाइनि। ऐं असां में ओपोज़िशन वारो सिस्टम ई कोन हो, गॾु थी वेंदा हुआसीं। लेडीज़ जेकी हुई 22 उहा हिकु तरफ़ूं कोन हुई त बाबा हे पीपल्स पार्टी आहे या हे जेकी आहे GDA आहे या कोई ॿी आहे। गॾु थी वेंदा हुआसीं ऐं पंहिंजे हिक ॿिए खे मसला मसाइल ॿुधाए ऐं कमु कंदा हुआसीं। ऐं फस्ट टाइम डिस्ट्रिक्ट कौंसल जेको ऑफिस आहे उनमें फस्ट टाइम मां ई हुयमि जंहिं लेडीज़ लाइ उते ऑफिस स्टार्ट करायो हुयो, आवाज़ उथाई। त असां 22 लेडीज़ जॾहिं अचूं था ते असांखे जेको आहे हिकु साइड ते वेठा ऐं जेंट्स हुआ, लेडीज़ खे बि ऑफिस खपे। इहो वरी मुंहिंजी आवाज़ ते सभु लेडीज़ मुतहद थिया हुआसीं, असां करारदार मंज़ूर कई, पोइ असांखे उते ऑफिस मिलियो जिथे असां 22 लेडीज़ वेंदा हुआसीं। ऐं ॿियूं कोई काफ़ी लेडीज़ जेकी ईंदियूं हुयूं ॻोठनि जूं, उन्हनि जूं उते एप्लीकेशनां वठंदा हुआसीं, उन्हनि जूं बाक़ाइदा उन्हनि ते कार्रवाई करे या उन ॾिसी सर्च करे उन्हनि जा कमु कंदा हुआसीं। पर हाणे उहो सिस्टम हाणे असां वई हाणे बि मां न आहियां, अलाए पोइ सिस्टम छा आहे, पर मूंखे अहिड़ो कोई कमु नज़र नथो अचे। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं साबिक़ डिस्ट्रिक्ट काउंसलर मैडम यास्मीन ताहिरा चन्ना साहिब जूं, जेका चवे थी त जॾहिं सरदार हाजी खान मार साहिबु ज़िले चेयरमैन हुयो उन टाइम ते ही डिस्ट्रिक्ट मेंबर हुई। अहिड़ा 100 मेंबर हुया डिस्ट्रिक्ट जा, जंहिंमें 22 औरतूं हुयूं, बाक़ी मर्द हुया। ही पंहिंजी ॻाल्हि करे थी पई, हिकु औरत थी करे जंहिं किरड़े रुपयनि जा कमु कराया, आवाम खे रिलीफ ॾिनो हो, RO प्लाट ॾिना हा, सिलाई मशीनूं ॾिनियूं ऐं माण्हुनि खे रोज़गार जा ज़रिया खोले ना। पर असांखे अहिड़ो को ॿियो जेको आहे डिस्ट्रिक्ट मेंबर मर्द या ॿई का औरत में एतिरी हिमत असांखे नज़र न आई। पर गुज़िरियल त गुज़री वियो, पर हिन टाइम ते जेको आहे हाणे जेको ज़िले चेयरमैन आहे उहो आहे सरदार बंगुल खान मार साहिबु आहे। अॻु में सरदार हाजी खान मार साहिबु। असां सरदार बंगुल खान मार साहिब खे अपील कंदासीं, साईं तव्हांजा जेके डिस्ट्रिक्ट मेंबर आहिनि या चेयरमैन आहिनि यूसिन जे अंदरि, उहे कमु ज़ीरो कयूं खणनि। जॾहिं त असां उनको को बि सुवाल कयूं था त उहे चवंदा तव्हां केरु थींदा हो, असांखे बजट जे बारे में पुछो। छा उन टाइम ते एतिरी बजट हुई जॾहिं एतिरी बजट ठहंदी बि न हुई। हाणे त तक़रीबन हर इदारे में बजट वधीक अचे थी, उनजे बावजूदि अवाम खे कमु ज़ीरो आहे। आख़िर इहा वजह कहिड़ी आहे? असां मुतालबो कयूं था पिया सरदार बंगुल खान मार साहिब खां, तव्हां ज़िले चेयरमैन आहियो, तव्हां जेको आहे असांजे हिन वीडियो जो नोटिस वठी करे ऐं पंहिंजे डिस्ट्रिक्ट जा जेके तव्हांजा मेंबर आहिनि, औरतूं आहिनि, मर्द आहिनि, सभिनी खे घुरायो, उनखां पुछो त तव्हां जेका बजट आहे किथे ख़र्चु कयो था। आवाम दाहूं करे थी, कंहिंखे कुझु कोन थो मिले।